रात जो मच्छर आराम कोन करण ॾीन ऐं चोर धार था असांजे पाण रुगो झंगायल जहिड़ा जिन वेठा आहिनि। असांजा वॾो ज़ुल्म आहे, असां वाइदो कयूं त असां रस्ता रोड सभु कुझु तव्हांखे ॾींदासीं। हाणे को असांखे पुछण लाइ केरु कोन थो अचे। वॾो असांजा ज़ुल्म आहे इहो हुकूमत। न रोड ठहियो आहे, न मस्जिद, न पार्क, न स्कूल। हिते पाणी बीहे थो, मच्छर जाम आहिनि, गंदगी जाम थी थिए, असांजा ॿार बीमार थी पिया आहिनि। पर ही माफ़िया जेके असांजे जिन प्लाट विकिणी ॾिना असांखे, पर हाणे उहे असांखे ॿुधण लाइ तयार ई कोन्हनि। पाणी बीहे थो, असांजे अच वञ तकलीफ़ सां थी थिए ऐं का बि सहूलियत असांखे कोन्हे को, न ड्रेनेज आहे, न गटर लाइन आहे, का शइ कोन्हे को, न गली आहे, कंहिं शइ जो सुकून असांखे कोन्हे को। ऐं असांखे प्लाट ॾियण महिल वॾा वाइदा कयूं त हीअ शइ ॾींदासीं, हीअ शइ ॾींदासीं, का शइ असांखे कोन्हे। असां माउंट ॾेई हिननि खे चाढ़ियो आहे, इंसानियत करे असां ॾिना आहिनि माउंट। असांजो असांजा कमु कंदा, पीपी वारा कमु कंदा। त शीतलाबाद में मौजूदु आहियूं ऐं जिते टुंडो मोहम्मद खान हिकिड़ो लावारिसनि जो ज़िलो आहे, जिते केरु ॿुधण ऐं नोटिस वठण वारो कोन्हे। ऐं हिते जेको माफ़िया चाहे उहो करे सघे थी। हिते टुंडो मोहम्मद खान में जेके प्लाटिंग थियूं आहिनि, हिकु अधु खे छॾे ॿियो के प्लाटिंग में तव्हांखे ना ड्रेनेज मिलंदो, ना लाइट मिलंदी, ना गैस मिलंदो, ना ही तव्हांखे रोड मिलंदा, ना तव्हांखे स्कूल मिलंदी, ना तव्हांखे मस्जिद मिलंदी, ना तव्हांखे ॿारनि जो पार्क मिलंदो। जॾहिं ते प्लाटिंग खां अॻु वॾा फाइल ॾेखारी, वॾा फ़ोटो ॾेखारिया वेंदा आहिनि। तव्हांखे असां स्कूल बि ॾींदासीं, तव्हांखे मस्जिद बि ॾींदासीं, तव्हांखे ॿारनि जो पार्क बि ॾींदासीं, तव्हांखे रोड गिटियूं ऐं उन खां अलावा तव्हां ड्रेनेज ऐं गैस लाइट सभु शइ फ्राहम करे ॾींदासीं। ऐं उन जा टैक्स जेके गवर्नमेंट खां पिया ॾींदा, हिन जेके प्लाट वठंदा आहिनि उन्हनि जा अलॻि पैसा उन मां कटिनि था। पर ही शीतलाबाद समेत हिते रॉयल सिटी आहे ऐं खाली सिटी आहे हिते, ऐं उन खां अहमदाबाद आहे, जेके बि हिते ठहियल आहिनि प्लाटिंगूं हिकु अधु खे छॾे तव्हांखे किथे का बि सहूलियत कोन मिलंदी। माण्हू जेके आहिनि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, जॾहिं त हिननि पंहिंजे किस्तनि जे पैसनि मां हुननि खे पंहिंजा रोडनि जा, पंहिंजी मस्जिदनि जा, पंहिंजी स्कूलनि जा, पंहिंजे गैसनि जा, लाइट जा पैसा जमा करण जे बावजूदि बि इन्हनि माण्हुनि खे फैसिलिटी कोन्हे। जॾहिं हिते बरसाति पए थी, हितां यकी पटरी माना ही शीतलाबाद, रॉयल सिटी, खाली सिटी, करीमाबाद, अहमद शेर कॉलोनी, ॻाहनि जो पाड़ो, टालपू कॉलोनी, पूरे सिटी टुंडो मोहम्मद खान में जिते जिते माण्हू वेठा आहिनि उते तव्हांखे जेका पाणी जा अंबा लॻंदा, माण्हू मटे कोन सघंदा। ऐं हिते म्यूनसिपल तरफ़ां को अमिलो हिते अचण लाइ तयारु कोन्हे, स्प्रे थियण लाइ तयारु कोन्हनि। गंदगी जे करे जेके आहिनि मच्छरनि जा वॾा हिज़ाब आहिनि। ऐं तव्हां 500 जी प्लाटिंग ठहियल आहे, तव्हां ॾिसो जंगल बणियल आहे, चो तरफ़ तव्हांखे ॾेखारींदा जंगल बणियल आहे। तव्हां हिन पासे कैमरा मैन सां ॾेखारे थोरो, हीअ ॾिसो जंगल आहे या ही प्लाटिंग थियल आहे। हीअ सॼो माना तव्हां ॾिसी सघो था शीतलाबाद जेकी ठहियल आहे, हिकिड़ी जहिड़ी जंगल में असांजी ॿेले में हिते पुॼी विया हुजूं, उते इहा प्लाटिंग थियल आहे। ऐं इहा बिल्कुलु कोर्ट जे बैक साइड ते ठहियल आहे। त असां कंहिंखां चऊं नोटिस वठे, हिते को आहे कोन धणी साईं, पर असां कोर्ट सॻोरी इहे चवंदासीं त तव्हां महिरबानी करे ही मारूड़ा जेके हिननि खां जेके प्लाटिंग कंदड़ धणी आहिनि, उन माफ़िया जेके आहिनि, हिननि खां उन्हनि जा पैसा वरिता आहिनि ऐं किस्तनि ते हिननि पंहिंजा बुखूं काटे, विसियूं रखी, बचनि खे तकलीफ़ूं ॾेई हिननि पंहिंजी किस्तूं पियारियूं आहिनि। त हिननि खे सभु रोड जी फैसिलिटी बि ॾिनी वञे, ड्रेनेज जो फैसिलिटी बि ॾिनी वञे, लाइट बि ॾिनी वञे, गैस बि ॾिनी वञे, मस्जिद बि ठाहे ॾिनी वञे, स्कूल ॿारनि लाइ ॾिनो वञे ऐं पार्क ॾिनो वञे। त फ़ौरन मां न त निजी पारां इनशा ताला हिन पाड़े वारनि सां गॾिजी असां हिननि ते केस दाख़िल कंदासीं। अचो त वधीक पाड़े वारनि खां पुछां हुनजो छा चवणो आहे। असांजो रोड रस्तो कोन्हे को, ऐं असांजा वाइदा कयूं स्कूल ॾींदासीं, वाइदा कयूं मस्जिद ॾींदासीं, का शइ को ॾिनऊं। ऐं हिते रोडनि ते पाणी बीहे थो, असांजे अच वञ तकलीफ़ सां थी थिए ऐं का बि सहूलियत असांखे कोन्हे को, न ड्रेनेज आहे, न गटर लाइन आहे, का शइ कोन्हे को, न गली आहे, कंहिं शइ जो सुकून असांखे कोन्हे को। ऐं असांखे प्लाट ॾियण महिल वॾा वाइदा कयूं त हीअ शइ ॾींदासीं, हीअ शइ ॾींदासीं, का शइ असांखे कोन्हे ॾिनो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाह साईं ख़ैरु कंदो सभु कंहिंजे लाइ। हिते का शइ कान्हे, मां तिरतो आयुमि जो गोॾो निकिरी वियो, 3 महीना पियो हुउसि हिते। इहा थी मुसलमानी ॻाल्हि, का ॻाल्हि ई कान्हे, का मुआड़ी कान्हे, कहिड़ो ॾोह कहिड़ो सवाबु। असां माउंट ॾेई हिननि खे चाढ़ियो आहे, इंसानियत करे असां ॾिना आहिनि माउंट। असांजो असांजा कमु कंदा, पीपी वारा कमु छो ॾोह असां हिननि जो कयो कहिड़ो आहे। असां ॾोह इहो कयो, माउंट पंहिंजा ॾिना अथऊं, असां ॾोह असां इहो कयो आहे त असां नाजाइज़ी आहे। ना रस्तो, ना रोड, ना ॻाल्हि, ना मुआड़, अलाह छा आहे छा कोन्हे, खुदाई पां कईसीं। असां माउंट ॾियण खां घिसी कईसीं, रुॻो जान असांजी छॾीनि, असांजी तंग न करे गवर्नमेंट, महिरबानी करे। असां हा सभु कुझु मिलंदा, सभु हे सुधो अची वियो, बाक़ी पंधु घणो आहे। हीअ त आयो तॾहिं रोड आहे, सरकारी आहे तॾहिं रोड आयो आहे, हुतां अची वियो आहे, बाक़ी विच असांजो पियो आहे। असांजा ज़ुल्म आहे, मञूं था त हालत असां हेॾियूं चढ़िया पिया स्कूल, असां त ठहियो घर में वेठा आहियूं। हीअ वीचारियूं जेके फैमिली था, जहिड़ियूं नौकिरीअ में नियाणियूं वञनि थियूं,
हालत थी ॾिसो अची जेके नियाणियूं वञनि थियूं हितां स्कूल मां उन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे। असां वोट ॾिना आहिनि, असां हिननि खे वज़ीर आज़म कया, हिस्सनि में विहारिया अथऊं, हिननि खे असां पंहिंजा शौक़ था ॾिनासीं, ताड़ियूं आयूं अथऊं, नचा आयूं असीं बि। असां सां हिननि वाइदा कया तव्हांखे मस्जिद ठाराए ॾींदासीं, पार्क ॾींदासीं, स्कूल ठाराए ॾींदासीं, रोड रस्ता बिल्कुलु ठाराए तव्हांखे ॾींदासीं, लाइट जो सिस्टम करे ॾींदासीं, खंभा हणाए घटियूं पकियूं कराए ॾींदासीं। पर हींअर अञा ताईं न रोड ठहियो आहे, न मस्जिद, न पार्क, न स्कूल। हिते पाणी बीहे थो, मच्छर जाम आहिनि, गंदगी जाम थी थिए, असांजा ॿार बीमार थी पिया आहिनि। पर ही माफ़िया जेके असांजे जिन प्लाट विकिणी ॾिना असांखे, पर हाणे उहे असांखे ॿुधण लाइ तयार ई कोन्हनि। हाणे तव्हां छा था चाहियो? असां चाहियूं था असांजा रोड रस्ता पक्का थी मिलनि। जीअं पाड़े जो बुज़ुर्ग कई असांजो चाचो गदा हुन खां पुछो छा कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ आहे हिते? साईं असांखे राति जो मच्छर आराम कोन करणु ॾियनि ऐं तोड़ धार था असांजे पाण रुगो झंगायल जहिड़ा जिन वेठा आहिनि। असां सां वॾो ज़ुल्म आहे, असां सां वाइदो कयूं त असां रस्ता रोड सभु कुझु तव्हांखे ॾींदासीं। हाणे को असांखे पुछण लाइ केरु कोन थो अचे। वॾो असां सां ज़ुल्म आहे, इहो हुकूमत खे अर्ज़ा कयूं त असांजो इहो कुझु कयो वञे। अच्छा तव्हां प्लाट वरितो उन टाइम तव्हांखे हिननि चयो त की असां रोड रस्ता ड्रेनेज सभु ॾींदासीं? हा चई सभु कुझु तव्हांखे मिलंदो। असां मज़दूरियूं करे प्लाट वरितासीं, हाणे असांखे जे लाइ कुझु कोन्हे। राति ॾींहुं गुज़रे थो, राति नथी गुज़रे। वॾो ज़ुल्म आहे असां सां। असां वटि का शइ कान्हे, काठियुनि ते मानी पचंदो, केॾी महिल खाऊं था, केॾी महिल खाऊं ई कोन था। राति जो खाऊं था, ॾींहं जो कोन था खाऊं। वॾो ज़ुल्म आहे असां सां। असां सां ख़ुदा करणु मदद कयो। असांखां केरु पुछण ई कोन थो अचे। बाउंड्रियुनि में अचनि था असांखे बाउंड्री ॾियो, बाक़ी हींअर केरु बि कोन्हे को। छो असां सिंधी आहियूं, सिंध जा आहियूं, पर हींअर असांखे ईअं था सम्झनि सिंधी आहिनि ई कोन को। वधीक तव्हां का महिरबानी कयो असां ग़रीबनि ते, यतीमनि ते। हींअर यतीम थी पिया रहूं, असांजो को ओही वाही कोन्हे को।